नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा आहियूं त साईं सहेज जी मड़ी में श्री हनुमान जो 20हों मेलो वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें साईं नरेशपुरी वाह साहब करे हनुमान जी आरती सां मेले की शुरुआत कई, जॾहिं त हनुमान जे मंदिर के खूबसूरत लाइटनि ऐं गुलनि सां सिंगारियो वियो। इन मौके ते यात्रियुनि जो चवणु हो त श्री हनुमान कलयुग जो अवतार, जंहिंजी इबादत करे दिली सुकून हासिल कंदा। इन मौके ते पाकिस्तान की खुशहाली ऐं सलामती जे लाइ दुआ पिणु घुरी वई। ओ मेरे बजरंगी जी सबसे नियारे हैं, मेरे बजरंगी जी सबसे नियारे हैं। राम लक्ष्मण जानकी के आंखों के तारे हैं, मेरे बजरंगी जी सबसे नियारे हैं। जी नाज़रीन, इन वक्त मौजूद है खिपरे शहर में, जिथे साईं सहेज जी मड़ी में श्री हनुमान जी जो 19हों मेलो हींअर जारी है, जिथे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं पाकिस्तान जी कुंड कुर्छ में यात्री आयल आहिनि, जंहिंजो चवणु है त असीं श्री हनुमान जी शेवा करे दिली सुकून हासिल कंदा। अचो त हिननि सां ॻाल्हायूं था त हिननि जो छा चवणु मेले जे हवाले खां। पहिरीं त हनुमान जे मेले जूं सभिनी खे वाधायूं, भगवान करे सबको ख़ुशि हुजे। हर साल वांगुरु हिन साल बि असां सदाईं हनुमान जो मेलो मल्हाईंदा आहियूं ऐं अॻे खां बि घणो हींअर जोश जज़्बे सां असीं मेलो मल्हाए रहिया आहियूं। हनुमान सभिनी जी भली कंदो। ऐं ॾाढे हनुमान जे मेले सां धाम धूम सां अॻे खां बहितर आहे। माण्हू वेठा हज़ारे माण्हुनि जी तइदाद ते भंडारो साहिबु सत्संग साहिबु सॼी राति भगत बबलू ईंदो ऐं ॿिया खिपरे शहर जा पान भगत ते सत्संग ॿुधाईंदा। असां मुल्क लाइ दुआ करण अॼु महावीर मेलो में मचायो वियो आहे सॼी मंडली तरफ़ां ऐं सभिनी खे शुभकामनाऊं। जेको बि भंडारो साहिबु बि आहे ऐं वाह साहिबु बि हींअर थियणु शुरू थियण वारो आहे ऐं जेको वधि में जेको भाग वठंदो उनजा बेड़ा पार थींदा। असीं आनंद वठूं पिया, मज़ो वठूं पिया। जय महावीर। ऐं थोरी देरि खां पोइ आरती थींदी, शेवा थींदी, उन खां पोइ मेवा मिलंदा ऐं भंडारो साहिबु थींदो, सभु मानी ॻाईंदा, पोइ बबुल भगत ईंदो, उन खां पोइ असां भॼन ॻाईंदासीं। तमामु ज़बरदस्त हनुमान जो मेलो परियां परियां खां जाटी आया आहिनि, ॾाढा हिते भगत बबलू आहे, सत्संग बि आहे, कीर्तन बि आहे। अॼु बजरंग बली जो मेलो तमामु धाम धूम सां खिपरो शहर में मल्हायूं पिया। भंडारो इंग्लैंड माता जे मंदर में हले पियो ऐं तमामु बहितरीनु मज़ो पियो अचे, तमामु घणो आनंद पियो अचे। जी साईं, हर साल जो इन साल भी साईं सहेज गिर में साईं हनुमान जो मेलो ॾाढे आनंद ऐं भरपूर सां मल्हाईंदा आहियूं। सत्संग में साईं बबलू भगत आहे, कीर्तन आहे, आरतियूं आहिनि ऐं भगवान जो ज़िक्र आहे। मुल्क जी सलामती लाइ बि दुआ घुरी रहिया आहियूं। तव्हां ॿुधो हिननि यात्रियुनि जूं ॻाल्हियूं। हिननि जो चवणु आहे त असीं हिते साईं सहेज जी मड़ी में हनुमान जो मेलो मल्हाए दिली सुकून हासिल कंदा आहियूं। हरेश KPC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी